ताला असां सभिनी मुसलमाननि खे मोमिननि खे भाव करे सघियो यानी ही तव्हां कंबर ब्यूरो चीफ न्याज हुसैन तुनियो जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर तहरीक लबैक पाकिस्तान ज़िले कंबर शदात कोट यूसी आबड़ी जे तमाम ज़िम्मेवारनि ऐं ज़िले डिवीज़न ऐं ज़ोनल क़यादत पारां नवाब अली तुनियो जी रस्म पग जी आजाणी में ॻोठ अल्लाह ॾिनो तुनियो में गॾिजाणी रखी वई। तहरीक लबैक पाकिस्तान जी ज़ोनल अमीर पीर मोहम्मद अली जान नक्शबंदी मुजद्दी डिवीज़न लाड़काणे जे ज़िम्मेदार हाजी रफ़ीक अहमद तुनियो कंबर ज़िले जी क़यादत गुल हसन भुट्टो ग़ुलाम रसूल कुंभर अमीन पिण कई। जड़त इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन सनाउल्लाह तुनियो अल्लाह ॾिनो तुनियो मोहम्मद आलम तुनियो ख़ालिद हुसैन तुनियो कोरी बरादरी तरफ़ां सदाम हुसैन कोरी पिण तहरीक लबैक पाकिस्तान में शमूलियत जो बाज़ाब्ता ऐलान कयो। सभिनी बरादरीन मोहतरम नवाब अली तुनियो जे मान में आजाणो पेश कयो। अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त नवाब अली तुनियो हिकु इंसान दोस्त ग़रीबनि जो हॾ ॾोखी आहे। बाक़ी इलाइक़े में हमेशा मज़लूम जो आवाज़ बणियो आहे। अहिड़े इंसान दोस्त खे ॻोठ अल्लाह ॾिनो जे दुनिया बिरादरी तरफ़ां पग ॿधाइण हिन ॻोठ जे शऊर जी अलामत आहे। त हितां जे तमामु बिरादरीन पारां रईस नवाब अली तुनियो ते एतमाद करणु ग़रीबनि जी दिलनि जो आवाज़ आहे। तहरीक लबैक पाकिस्तान जे अॻवाननि चयो त असांजी तहरीक हर वक़्तु नवाब अली तुनियो साहिब सां हर वक़्तु गॾु आहे। हुसैन रिजवी साहब